राजकुमार प्रिया कुमारी के हवाले तो करे जोरदार तालियां। प्रिया जी गुरुदा, नवीद जी गुरुदा, उजाला जी गुरुदा के साहब की एसएसपी ॻाल्हायो आहे रिएक्शन कमेटी में केर फोन नथो खणे मूंखे को फोन ना आयो आहे एसएसपी साहब अकुल का कम वठो मूंखे तो को फोन कोन आयो आहे ऐं तव्हां बि ईंदो तव्हां छा ॻाल्हाईंदासीं तव्हां हाल ते वेठा ई न आहियूं न सो तव्हां पंहिंजा हूअं कम बाक़ी सभु पूरा करे छॾिया कुझु मीडिया जे साथियुनि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿुधी त तव्हां कवरेज न पिया कयो वॾो इशू आहे त उन्हनि चयो त असांखे मथां मना कयो वियो आहे हाणे उहे तव्हां सम्झी सघो था केरु था थी सघनि इंतिज़ामिया ही सॼी कंहिंजी आहे उन्हनि जी आहे न केर मना कंदो उहे ई कंदा चैनल सिंधी सभु कंहिंजा आहिनि साफ़ ई सभु कंहिंजा आहिनि कुझु तव्हां जहिड़ा अणधुरियाब आहिनि जेके हिकिड़ो जेन्युअन ख़बरुनि खे अॻिते पुॼाइनि था जेको इशू आहे हुनखे इशू ई ॿुधाइनि था कुझु आहिनि न तव्हां जहिड़ा सभु इहे न आहिनि छो त असांजी ख़बर दुनिया ताईं पहुची चुकी आहे माउनि जूं रड़ियूं पहुची चुकियूं ऐं अचो त भाउ तव्हांखे ज़रूरु असांजा मीडिया वारा बि कैप्चर कनि ॿियनि लाइव रखियो आहे पर ही टाइम न्यूज़ वारा आहिनि तव्हांजी नेकी नज़र अचे बाक़ाइदा ही नंढो असांखे हीअ टाइम में लॻभॻि मिलियो ओबड़ीअ में स्टाफ ते तव्हांजो नालो दिलबर थो ॿुधाए पीउ जो नालो राय थो ॿुधाए ऐं तव्हांजो लाशारी हरी मस्जिद नए पिंड नए ॻोठ जो रहासी हिन जो पीउ भुॻड़ा खपाईंदो आहे मुसलसिल असांजो दोस्त आहे फौजी इरशाद अली भयो साहिबु फज़ुल आहे भयो उसाद आहे असां मुसलसिल कोशिशि कईसीं उते बि माना घर में माण्हू मोकिलियासीं पर अफ़सोस इहो बदकिस्मती जो असांखे हिन जे घर खे ताला लॻल मिलिया पोइ असांजे दोस्त हींअर बि उते हिन जे घर जे आस पास आहिनि जंहिं महिल बि राति जो थींदो चाचे जो नालो सलीम थो ॿुधाए ऐं मासा जो नालो शर्मी थो ॿुधाए असां मुसलसिल जुदोजहद खां पोइ इहो सोचियोसीं त पाण काॾे वञूं आख़िर में सोचे करे हलड़े खे खणी आयासीं छो न के कैब ते खणी हलूं उते ॾियो हली उते हज़ारे माण्हू लखे माण्हू वेठा आहिनि जेके मीडिया ज़रिए उन्हनि वटि मैसेज पुॼाईंदा ऐं इंशा अल्लाह ताला लड़े खे गुलनि से वरखा करे वठी वेंदा असांखे ख़ुशी थींदी राजकुमार प्रिया कुमारी के हवाले तो करे जोरदार तालियां। माशाअल्लाह मामा का कुछ हो बोली जा मामा बाबा जी की मेहरबानी आजा थोड़ा जा अदाकार अली थोड़ा जा सभी नरंजा इंशाअल्लाह सब जेका नरंजा जारी घुमा इंशाअल्लाह ये मिली वेंदा प्रिया कुमारी के इंशाअल्लाह आजाद थी वेंदी इंशाअल्लाह अल्लाह जो हुकुम असांजे खे दुआ था कयूं इंशाअल्लाह ताला ये पिंडाल ये ही सजंदो ऐं बकाया मिस्त्री बार मिलंदा ऐं हिते सभु ख़ुशियूं खणी करे घर वेंदा इंशाअल्लाह ताला इहा हिकिड़ी मां सम्झां थी असांजी खटण जो पहिरियों स्टेप आहे मां ईअं थी सम्झां त असांजे खटण जो इहो पहिरियों ॾाको आहे मां सम्झां थी असां खटण ॾांहुं वञी चुका आहियूं पहिरियों ॾाको आहे इहो त उहो ॿारड़ो हिकिड़नि माण्हुनि खे मिलियो आहे जेके 7 कलाक उन्हनि खे घुमाईंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि पाण में फ़ैसिलो कयो त पुलिस खे मतिलबु पुलिस ते भरोसो ई कोन्हे पुलिस ॾे वेंदासीं त ॿार खे कुझु करे न छॾनि नंढड़ो ॿारु आहे 4 सालनि जो उन्हनि सोचियो हिकिड़ो कैंप लॻल आहे रिएक्शन कमेटी जो उते था वठी वञूं सोचे हिते वठी आया हिते असां सभिनी खे चयोसीं लाइव वञो सभई पंहिंजे पंहिंजे मोबाइल्स तां लाइव वञो सभई लाइव विया कलाक जे अंदरि हुनजो मामो असांखे फ़ोन थो करे कंहिंजे नंबर ते त बाबा इहो मुंहिंजो भाणे जो आहे ऐं उहो कलाक जे अंदरि अची थो वञे ऐं असां हुनखे वराए ॾिनो आहे मुंहिंजी नज़र में इहो प्रिया कुमारी असां ॾे नियापो मोकिलियो आहे इन ॿार जो मिलणु या हिते पहुचणु त मां बि हाणे दग में आहे मां बि पहुचण वारी आहियां ॻणतीअ वारी ॻाल्हि आहे तकलीफ़ में गुज़ारियो आहे अॼोको ॾींहुं त ॾाढो गर्मीअ वारो हुयो
लागी तो गर्मी आहे, अॼु सवाई हुई ऐं नवीद जी जेका अमड़ आहे उहा बेहोश बि थी वई गर्मीअ जे करे। सो ॾुख आहे ॾाढो, छो त पहिरें थोरा ॿार हुआ पर मां पहिरें ॿार ॾेखारियां। हे असांजा नवीद लाशारी, हे असांजी प्रिया कुमारी, हे असांजी ज़ैनब, हे असांजी फिज़ा, हे असांजी ख़ुशी महर, हे असांजी सबा कलोड़ो, हे असांजी फातिमा तीवड़ो, हे असांजो अली असगर मंगरियो, हे असांजो माजिद लाशारी, हे असांजी उजाला, हे असांजो मोमिन लांघा, हे असांजी आसफा मुग़ल, हे असांजी सोनिया खोसो। ही सभु ॿार इन खां सवाइ 2-3 ॿिया सुभाणे था पहुचनि। माना इहा ॾुख ऐं ॻणतीअ वारी ॻाल्हि आहे त ॿारनि जी माऊं अञा बि हिमत सां वेठियूं आहिनि, तोड़े जो बीमार थी पियूं आहिनि। असां बि बीठल आहियूं ऐं अॼु एॾी गर्मी सख़्तु हुई जो माउ खे संभाले न सघियासीं असां, उहो किरी पई, बेहोश थी पई, उनखे असांखे पोइ इस्पताल मोकिलिणो पियो। पर हाणे उहो ठीकु आहे। पर वारिस वॾी हिमत सां वेठा आहिनि, उहो उजाला जो पीउ हुजे, नवीद लाशारी जो पीउ हुजे, हुकूमत जे कंहिं माण्हूअ, अॼु मूंखे किथे नज़र आयो कंहिं सहाफ़ीअ सां SSP ॻाल्हायो आहे त मूं उन्हनि खे फ़ोन कया आहिनि पर खणनि कोन था। प्रिया कुमारी एक्शन कमेटी वारा, प्रिया एक्शन कमेटी मां केरु फ़ोन नथो खणे, मूंखे को फ़ोन न आयो आहे। SSP साहिबु अकुल खां कमु वठो, मूंखे त को फ़ोन कोन आयो आहे, कंहिं बि मूंखे फ़ोन न कयो, मूं ॾे को बि फ़ोन न आयो आहे ऐं असां सां कंहिं बि न आहे ॻाल्हायो। DSP साहिबु आया हुआ, उन्हनि सां असां उन्हनि खे गुथो जवाबु ॾिनोसीं, छा ॻाल्हायूं, ऐं तव्हां बि ईंदो तव्हां छा ॻाल्हाईंदासीं, तव्हां हाल त वेठा ई न आहियूं न। सो तव्हां पंहिंजा हूअं कम बाक़ी सभु पूरा करे छॾिया, वरी कूड़ बि ॻाल्हायो था एॾे ज़िम्मेवार उहिदे ते वेही करे, त मूंसां कंहिं न आहे ॻाल्हायो। हे मुंहिंजो फ़ोन मुंहिंजे हथ में पियो आहे, भाऊ तोट आहे, मुंहिंजो फ़ोन मुंहिंजे हथ में आहे, तव्हांजी का काल कोन्हे लॻल। सो सहाफ़ियुनि खे तव्हां बयान में चयो आहे त मूंखे केर बि नथो ॻाल्हाए, ग़लति बयानी न कयो, सुठी ॻाल्हि कोन्हे। कुझु मीडिया जे साथियुनि सां जॾहिं मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी त तव्हां जो अचणु छो कोन पियो थिए, कवरेज न पिया कयो, एॾो वॾो इशू आहे, त उन्हनि चयो त असांखे मथां मना कयो वियो आहे त असां कवर नथा करे सघूं, अचूं था इंसानी नाते कवर नथा करे सघूं। हाणे उहे तव्हां सम्झी सघो था केरु था थी सघनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, ज़ाहिर आहे पीपल्स पार्टी तक ई उन्हनि जो आहे, नफ़ीसा शाह जो आहे, ख़ुर्शीद शाह जो आहे, नासिर शाह जो आहे, अवेज़ शाह जो आहे, इंतिज़ामिया ही सॼी कंहिंजी आहे, उन्हनि जी आहे न, केरु मना कंदो, उहे ई कंदा। चैनल सिंधी सभु कंहिंजा आहिनि, सहाफ़ी सभु कंहिंजा आहिनि। कुझु तव्हां जहिड़ा अणधुरिया बि आहिनि जेके हिकिड़ो जेन्युअन ख़बरुनि खे अॻिते पुॼाइनि था, जेको इशू आहे उनखे इशू ई ॿुधाइनि था, वधाइनि कोन था। कुझु आहिनि न तव्हां जहिड़ा, सभु ईअं न आहिनि, उन्हनि खे रोकियो वियो आहे, जेका ॻणती वारी ॻाल्हि आहे। पर असांखे इन जो फ़िक्रु न आहे, इन करे फ़िक्रु न आहे छो त असांजी ख़बर दुनिया ताईं पहुची चुकी आहे, माउनि जूं रड़ियूं पहुची चुकियूं आहिनि। फ़ोन ते PTCL जे अननोन नंबर्स तां कॉल आई त धरणो ख़तमु कर, हयाती प्यारी न थई छा। मां चयो डिॼंदो उहो आहे जंहिंखे कुझु हूंदो आहे हाराइण विञाइण लाइ। असां सभु हाराए चुकासीं, सभु विञाए चुकासीं, त असांखे कहिड़ो डपु हूंदो। डिॼारियो उन्हनि खे वञी, मौत त सभिनी खे अचिणो आहे। हाणे तव्हांजे हथां लिखियलु आहे त मां छा थी करे सघां, वेठा आहियूं असां हिते। जी अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो शुमाइल, जेको मुंहिंजो भाउ 4 सालनि खां जेको अॻुवा थी विया, 11 ॾींहं थी विया आहिनि असां हिते वेठा आहियूं पंहिंजे भाउ जे लाइ। बबुल बाईपास ते धरणो अची वेठा लॻल आहे, जेको असांजा अञा हिन महिल त कोई बि मदद न करे। जेको हिन गर्मी में मुंहिंजी माउ बेहोश थी किरी पई, जेको मुंहिंजी भेण पची पई आहे गर्मी में, असांजी कोई ॿुधण लाइ तयारु न आहे। असांजा जानवर आहियूं, असां इंसान आहियूं, असां हैवान आहियूं, छा आहियूं, असांजो कोई बि नथो ॿुधे। असां इंसान न आहियूं छा, असां इंसाननि जा बच्चा न आहियूं छा, असांजो कोई बि नथो ॿुधे। सिंध गवर्नमेंट बि न पई ॿुधे, असांजा IG सिंध बि न पिया ॿुधे। ख़ुदा असांजी मदद करो, असांजे ॿाहिरि भेणनि खे आज़ादु करो, असांजे ॿाहिरि भेण तव्हांजा छा ॾोह कयो। जेको प्रिया कुमारी 5 सालनि खां जेको अॻुवा आहे, उहा बि हिन महिल तक न मिली आहे। जेको हींअर मुंहिंजे भाउ जेतिरो मासूम ॿारु उहो मिलियो आहे, जेको उन्हनि जे सदके असांखे मिली वञे। ख़ुदा असांजे ॿाहिरि भेणनि खे आज़ादु करायो, असांजे ॿाहिरि भेण छा ॾोह कयो, असांजे ॿाहिरि भेणनि खे आज़ादु करो। ज़ालिमो रहम करो, ख़ुदा रहम करो मुंहिंजे ॿारनि ते, असां ते रहम कयो। चवंदा न्याणी 7 क़ुराननि जे बराबरि हूंदी आहे,
मुनियारी नरम का मुझे मोती मेल तो आज जिंदू मन रहम कर अल्लाह ने बचड़ा नरम तो कर तक सिंध जा बचड़ा वायलन उनन के बाजी आप करवा जब सिंध नियारी वेला प्रिया कुमारी बन जालन को उनके बाजी आप करा जगह बचड़ा बाजी आप नता असी रोड बबल ले माई मान रोड बंद करना इंदा ऐसा खुद कची करना जिम्मेवार तू आंजी सिंध उती जाग बजन ऐसा नता जाऊं जैसा रोड बंद कर बैन के रोकी हुई थी ऐसा नता चाहिए कुदारा असांजे बचड़न के बाजी आप करा असांजे बचड़ा ना चार हो गए जालिमो जगह बाहर स्कूल वञनि था तो कजी था वञनि जगह बाहर गेट जे बाहर खेॾनि था तो कजी था वञनि चा सिंध में इहो अमन रहंदो चा सिंध में असां इहो अमन चयोसीं कुदारा असांजे ॿारनि खे आज़ादु करायो जेको 4 सालनि खां अॻुवां थी वियो आहे मूंखे घणो यादि ईंदो आहे पंहिंजे भाउ मुंहिंजे भाउ खे छॾे ॾियो ज़ालिमो मां पंहिंजे भाउ सां खेॾंदी हुयमि मां पंहिंजे भाउ सां स्कूल वेंदी हुयमि हाणे मां पंहिंजे भाउ जे करे स्कूल उहा न पई वञा मुंहिंजे भाउ खे छॾे ॾियो मां पंहिंजे भाउ सां गॾु खेॾां मां पंहिंजे भाउ सां गॾु स्कूल वञा मूंखे ख़बर न हुई जीअं ख़बर पई त मां हली आहियां तव्हांजो नंढड़ो किथां गुम थी वियो आहे 11 महीनो आहे माना रबियुल अव्वल जी 9 तारीख़ मुंहिंजे छोकिरे खे नदीम हाजी घोड़ो इहे ॿधल आहिनि इन्हनि जो धाड़ेलनि सां वास्तो आहे इहो मुंहिंजो छोकिरो वठी विया आहिनि सिम बि ॾिनी अथऊंसि मोबाइल जो दॿो बि उन्हनि वटि आहे लटा बि उन्हनि जे घर में मुंहिंजो छोकिरो कोन्हे मां शू करायूं FIR कटायूं पुलिस मां सां कोई तामन न कयो पुलिस मूंखे रस्तो धमकियूं पई ॾे छो हिन ते केस कया थी छो हिननि खे ॿधराए थी राति जो मां झलक जी निमाज़ पढ़ा पई मूंखे कुतो खाई वियो मां इंजेक्शन हणाए सिधो मां थाणे ते मार्केट थाणे ते वियसि मूंखे चयो हे हिते न रहंदा आहिनि रोल हिन अलाए किथे रहंदा आहिनि मां चयो भला मूंखे नंबर ॾियो उन्हनि मूंखे नंबर ॾिनो मां हुननि सां ॻाल्हायो हुननि चयो त असां वटि अची तव्हां फाइल आहे तव्हांजो असां वटि अची बयानु ॾियो मां चयो तव्हां मूंखे राति जो छो था घुरायो मां ज़िफ़ा माण्हू आहियां पीसन आहियां मूंखे ॾींहं जो घुरायो मां राति जो नथी अची सघां मां पंहिंजे वकील सां आई आहियां मुंहिंजो कोर्ट में केस हले थो जे तुंहिंजो फाइल असां वटां असां कुझु बि करे सघूं था मां जज साहिब खे चयो जज साहिब शीशन सिवल हुयो हुनखे चई हिनखे पंहिंजो ॿारु ॾियो न छो नथा ॾियो छोकिरे जो पीउ बि हुयो मामो बि हुयो उन्हनि खे चई तव्हांखे त ॾुख ई कोन्हे छोकिरे जो छोकिरो हिनखे छो नथा ॾियो तव्हांजो हिते वेठा आहियो पोइ हिते तव्हांजे बचड़नि जो को थ्रेड वग़ैरह कंहिं ॾिना कंहिं धमकियूं वग़ैरह धमकियूं के घर में ॾियनि पिया हिते न हिते मां मोबाइल ॿुधाई नथी सॼो ॾींहुं मुंहिंजो हेॾे ख़्यालु आहे मां सॼो ॾींहुं रोआ रड़ा थी असांखे हिन मां जो मानी टुकर अलाए केरु ॾिए थो खाऊं था सुबुह जो बि मानी नथा खाऊं मंझंदि जी बि नथा खाऊं तव्हां केसीं ताईं हिते वेठा हूंदव जेसि ताईं असांजो मसइलो हल न थींदो असां न थींदासीं 11 ॾींहंनि खां वठी हिते वेठा आहियूं कोई बि इंसान न आयो आहे लड़ी जो कोई असांजी मदद करे कोई दिलासो कूड़ो दिलासो ॾे त बि भलो आहे कूड़ो दिलासो बि कंहिं न ॾिनो आहे 1.5 साल थी वियो आहे मुंहिंजो बचिड़ो वियो आहे पुलिस ॾे विया आहियूं चङनि मठनि वॾेरनि ॾे विया आहियूं त बि कंहिं बि मदद नाहे कई चवनि था जॾहिं थियो मिलंदो त ख़बर पवंदी बाक़ी असां वटि न आहे कंहिं वटि बि न आहे जिन ते शक हुयो उन शक वारे खे 2-3 ॾींहं रखे उनखे छॾे ॾिनऊं असांजी कंहिं बि मदद नाहे कई 1.5 साल थी विया असांजो बचिड़ो अखियुनि खां परे आहे रोई रड़ी असांजी अखियुनि जा ॻोढ़ा ख़तमु थी विया आहिनि असां ॾाढा मजबूर आहियूं बेवस लाचार ॾाढा कंहिं न को सिंध कयो आहे सिंध हुकूमत कुझु बि न आहे का शइ बि न आहे अलाह कंदो त पंहिंजा बचिड़ा बि ईअं पाण खां जुदा थींदनि रब कंदो जीअं असांजा जीअरे असां को छिनिया अथऊं रब कंदो उन्हनि सां बि ईअं ई थींदो असां न को ॾोह कयो आहे न पाप कयो आहे अब न को असांजो दुश्मन ई कंहिंसां आहे असां ग़रीब मिसकीन माण्हू रोज़ मज़ूरी वारा कुराड़ो मुड़ुसा वीचारो नंढड़ा बचिड़ा आहिनि असां छा कंहिंखे करे सघूं था न को दुश्मनी आहे न कुझु असांजी इहा ई गुज़ारिश आहे असां कुझु बि न कंदासीं सिर्फ़ु असांखे पंहिंजा बचिड़ा मिलनि कंहिंसां न को जहिड़ो आहे न झटो आहे न कंहिंसे को गाह फिराद कुझु बि न आहे सिर्फ़ु असांखे पंहिंजो बचिड़ो वापसि मिले असां चिप चिपाती में ख़ामोशी सां वेंदासीं हलिया
महिरबानी थींदी जो असांजी मदद कंदा उन असांजी उन्हनि ज़ालिमनि खे गुज़ारिश आहे त ज़ालिमो असांजी मदद कयो। अलाह तव्हांखे पुॼंदो, पाणे रब तव्हांखे लोड़ाईंदो, असां कुझु न कंदासीं। रब जी लठ बेआवाज़ अथव, जॾहिं उनजी पयव त हर शइ थी वेंदव। बाक़ी असां कुझु न कंदासीं तव्हांखे, सिर्फ़ु असांखे बचिड़ो पंहिंजो मिले। मोमिन अली लांघा बसि इहा ई गुज़ारिश आहे असांजी, बसि ॿियो कुझु बि न आहे। असां ग़रीब मिसकीन माण्हू कंहिंखे चऊं था, कंहिंखे दान ॾियूं, कंहिंखे न दान ॾेई सघूं था, न कोई मदद ई नथो करे, कंहिंखे दान ॾियूं। पुलिस जे वञी 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 15-20 ॾींहं रोज़ वञो नठ असांखे ॾटा सटा ॾेई उथारे छॾियो। अञा बि असांखे दड़का, असांखे छिड़मा ॾियनि पिया, हेॾे छो था अचो, कंहिं ते शक अथव या ॿुधायो त किथे रखियो अथव। असांखे जे ख़बर हुजे त इहो हिते आहे बचिड़ो, त पोइ असां पाण न वञूं हुते। असां छा ॿुधायूं उन्हनि ज़ालिमनि खे त ज़ालिमो असांजो बचिड़ो किथे आहे। ख़ुदा जी मार पन जिन्हनि असां सां कई आहे, अलाह कंदो पाण सां बि हिकिड़े फ़र्द जी इहा जदोजहद नाहे, इहा असां सभिनी जी कयल जदोजहद आहे। असांजे सभिनी सिंध जे माण्हुनि ते वाजिबु आहे त हिन कास में असां बीहूं, गॾिजी बीहूं, असां हिन न्याणियुनि जे मथे ते हथु रखूं। तव्हांखे एतिरो ख़्यालु आहे त हीअ मायूं निटड़ उस में हिते वठियूं आहिनि, तव्हां हिननि जो हाल पुछण न आया आहियो। तव्हांखे एतिरो थियो आहे त हीअ ग़रीब माण्हू, हिकिड़े ग़रीब वतन सिंध जा माण्हू